खतरे में आई उन्हें किए डर कुछ नहीं करता या थोड़ी बड़ी बड़ी लगती है जो अच्छी इनकी तोड़ने खोज रही है तो अच्छी प्रमुख को हिंदू जने पढ़े जिंदगी का दस्तावेज भाई रोजी का डॉक्टर भगवत जे ही गाइड बंदिल में छुपाया हुआ बंदिल का दस्तावेज दूसरा बात बहुत करे हिनखे खड़ियो सिद्धार्थचंद्र विष्णुदान जी ख़्याल जो वॾो भेद आहे असांजी जब पंहिंजे दुश्मन जा मसइले जी सही आगाही कजे इनजे करे पोइ पहिरियों किताब लिखियो हो जिमित मां हिंद जो दुश्मन आहे 441 इहा मुंहिंजी पहिरीं कलेक्शन कई इनजे दस्तावेज़ात मूंखे वॾे वॾे फिक्र इहो ई रहियो आहे को बि असांजी सही सोचरा सिर्फ़ु गाॾीअ जी एतिरी ज़रूरत गाॾीअ जेतिरी सोच जी सही ऐं पोइ वरी मुंहिंजा नंढड़ा जा पाइप किताब आया हुआ या 78 जी ॻाल्हि आहे जेके हुआ जंगल भरे चङी हिंदू इंडियन यूनियन में मुसलमान आइन में इंडियन यूनियन में मुसलमान ये मुंहिंजा ॿिया बि किताब पोइ वरी हर साईं मदनी करे हर साईं मदनी जो कच्छ जेको आहे पसंदि उहो कच्छ असांजी ताईं पंहिंजी मुल्क खां हुते जो असांजी शासक खे पहिरां वक़्तु पर पंहिंजे मुल्क खां हुते हालांकि 45 में ख़ाब सही के शहर में पास करो तव्हांखे अलाए ख़बर आहे हूंदो 45 त जुदा जेकी चवे थो थी जुदा जेकी चवे थो थी सुबुह जो फजर ॿार महिल 6 बजे चिकन ॿार खे गॾु कयो इन ये रात ख़ाब हुआ तो बिना जी घुरे हाज़िरी भी जेके हुआ जेके मरीज़ हुआ उनजो पोइ साईं पंहिंजो कीअं रहंदो इन ख़्वाब खे को दलील कोन्हे लेकिन थिए थो आवाज़ पवंदी आहे और पाण खे जेका सही शइ उनखे छॾियो हुन अलाह जे बदिले आख़िर तक पंहिंजी फ़ोटो ॿियो इन मैदान में जेकॾहिं आज़ाद ॿई आलम समूरा कराची वारो मौला सादिक हो पर वरी अजीब ॻाल्हि आहे हुसैन मदनी मौला सिंधीअ खां अहिड़ी ग़लती पाठ या पाठ उहे पाण अहिड़ी ग़लती बहरहाल मुंहिंजो मुतालियो रहियो हुयो पोइ पढ़ियो आहे ऐं अलहमदिल्ला अलाह जो इहसान पंहिंजे मुताले जे लाभ ॿियनि ताईं पहुचाइण घुरा थी कहिड़े भवन कचहरीअ में किताबी शकिल में या कंहिं पर अफ़सोस आहे इहो माशरे जो हुस्न माशरो
कमाल है सारी। तो ये तंदूर को बुलाते हैं। क्या